अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। पाकिस्तान हिकु ग़रीब मुल्क आहे। असां इहा शिकायत तॾहिं कयूं था जॾहिं पाकिस्तान खे तरक़ी याफ़्ता मुल्कनि सां भेटायूं था, पर दुनिया में कुझु अहिड़ा बि मुल्क आहिनि जिन सां अगरि पाकिस्तान खे भेटायूं त असांजो मुल्क अमीर तरीन लॻंदो। हिन वीडियो में तव्हांखे दुनिया जा 10 ग़रीब तरीन मुल्क ॾेखारींदासीं। चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। दुनिया जो 10 नंबर ग़रीब तरीन मुल्क गायना आहे। हिन मुल्क जो गादी जो हंधु कोनाक्री आहे। गायना जी 85% आबादी मुस्लिम आहे। हिन मुल्क मां हीरा, क़ीमती पत्थर ऐं सोन दरियाफ़्त थींदो आहे। वरी बि ही मुल्क दुनिया जे 10 ग़रीब मुल्कनि में शामिल थिए थो। गायना जी 75% आबादी ज़राइत सां वाबस्ता आहे। हिन मुल्क जी 60% ज़मीन जंगलात सां भरियल आहे। सिर्फ़ 100 पाकिस्तानी रुपयनि में तव्हांखे 5776 गायनन फ्रांक मतिलबु गायना जा पैसा मिली वेंदा। इरिटेरिया दुनिया जो 9 ग़रीब मुल्क। हिन मुल्क जी गादी जो हंधु अस्मारा आहे। इरिटेरिया जी ग़ुर्बत जी हिकु वजह एथोपिया सां जंग बि आहे। एथोपिया ऐं एरिटेरिया मुसलसल जंगियूं विढ़ंदा आया आहिनि। हीउ मुल्क आज़ादु बि एथोपिया खां थियो हुयो 1991 में। हीउ मुल्क अफ्रीका जो ख़ूबसूरत मुल्क आहे पर गरम आहे। दुनिया जो 8हों ग़रीब मुल्क मादागास्कर आहे। ही मुल्क बि अफ्रीकी मुल्क आहे। हिन मुल्क में लेमड़ जानवर तमामु घणा थींदा आहिनि। मादागास्कर में सिर्फ़ 11% रोड पका आहिनि, बाक़ी कच्चा रोड ऐं सड़कां आहिनि। पाकिस्तानी 100 रुपयनि में तक़रीबन 2300 मालागासी मिली वेंदा, मादागास्कर जी करंसी। मोज़ाम्बिक दुनिया जो 7हों ग़रीब मुल्क आहे। हिन मुल्क पुर्तगाल खां 1975 में आज़ादी वरिती। हीउ मुल्क तमामु घणनि कुदरती वसीलनि सां मालामाल आहे। मुल्क जी मईशत घणे भाङे ज़रई आहे। मोज़ाम्बिक में जंगली जीवत ऐं जानवर तमामु घणा थींदा आहिनि। हिन मुल्क जी सियाहत में बि इज़ाफ़ो थी रहियो आहे, पर वरी बि हीउ मुल्क दुनिया जो 7हों ग़रीब तरीन मुल्क आहे। दुनिया जो 6हों ग़रीब तरीन मुल्क मलावी आहे। ही मुल्क घणो गैराबाद ऐं ऋण पट वारो आहे। मलावी 1964 में इंग्लैंड खां आज़ादी वरिती। हिन मुल्क जी आबादी घणो ॻोठनि में रहे थी ऐं ज़राइत सां वाबस्ता आहे। हिन मुल्क जी 80% आबादी मुस्लिम आहे। मलावी अफ्रीका जो पुरअमन मुल्क आहे। 100 पाकिस्तानी रुपयनि में तव्हांखे तक़रीबन 441 मलावियन कवाचा मिली वेंदा। मलावियन कवाचा उन्हनि जी करंसी आहे मलावी जी। दुनिया जो 5हों ग़रीब तरीन मुल्क लाइबेरिया आहे। हिन मुल्क जी करंसी डॉलर आहे। जेकॾहिं 100 पाकिस्तानी रुपया ॾींदासीं त असांखे 119 लाइबेरियन डॉलर मिलंदा। लाइबेरिया जी घणी ॿोली इंग्लिश आहे ऐं गादी जो हंधु मोनोरोविया अथसि। दुनिया जो 4हों ग़रीब तरीन मुल्क नाइजर आहे। अफ्रीका खंड जे ओलह वारे पासे में ख़ुश्की सां घेरियल मुल्क आहे। हिन मुल्क जी आबादी अक्सरियत में मुसलमान आहिनि। हितां जी मईशत ज़राइत आहे, पर अक्सर ॾुकार जो शिकार रहंदो आहे। मुल्क जो ज़्यादातर हिसो रेगिस्तानी ऐं ऋण पट वारो आहे। ही दुनिया जो गरम तरीन मुल्क आहे। हिन मुल्क मां डायनासोर जा ढांचा बि मिलिया आहिनि। ज़राइत में हिते मूंगफलियूं, बसर, कपाह ऐं माल मवेशी थिए थो। डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो या कांगो दुनिया जो 3हों ग़रीब तरीन मुल्क आहे। हीउ मुल्क अफ्रीका जो ॿियो वॾो मुल्क आहे। कांगो में सिर्फ़ 2% रोड पका आहिनि, बाक़ी 98% रोड कच्चा आहिनि ऐं सिर्फ़ 10% आबादी वटि बिजली जी सहूलियत आहे। सेंट्रल अफ्रीकन रिपब्लिक दुनिया जो ॿियो ग़रीब तरीन मुल्क आहे। हिन मुल्क 1960 में फ्रांस खां आज़ादी वरिती। हिते हिकु माण्हू जी एवरेज ज़िंदगी 52 साल आहे। हीउ मुल्क बि तमामु गरम आहे ऐं ज़राइत हितां जो पेशो आहे। 100 पाकिस्तानी रुपयनि में असांखे 345 CFA फ्रांक मिलंदा, जेके हिन मुल्क जी करंसी आहे। अचो त हलूं था दुनिया जे ग़रीब तरीन मुल्क ॾे।
दोस्तों दुनिया जो ग़रीब तरीन मुल्क बुरुंदी आहे। ही मुल्क बे अफ्रीकन आहे। हिन मुल्क में जेकॾहिं 100 पाकिस्तानी रुपया ॾींदासीं त तक़रीबन 1100 बुरुंदी फ्रांक मिलंदा। ही मुल्क बे ऋणन ऐं पटन वारो मुल्क आहे। गादी जो हंध बुजुम्बुरा अथसि। हिन मुल्क में जंगली जीवत जाम रहनि था, जंहिंमें हिप्पो, हाथी, ज़ेबरा ऐं शींहं वग़ैरह। बुरुंदी जी क़ौमी रांदि फुटबॉल आहे। दोस्तों असांखे शुक्र करणु घुरिजे मालिक जो, पाकिस्तान दुनिया जे टॉप 40 ग़रीब मुल्कनि में बि नथो अचे। उम्मीद आहे ही दिलचस्प वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो खे व्हाट्सएप ते ज़रूरु शेयर कंदा। हिन वीडियो जे हेठां तव्हांखे शेयर जो ऑप्शन मिली वेंदो। वधीक अहिड़ी दिलचस्प वीडियोज़ लाइ असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।